सखर बेराचे गेट नंबर 47 ते आरसी दरवाजो लगाइण वारो कम मुकम्मल। बेराचे पाउंड लेवल में पानी से इजाफो जारी। सखर बेराचे वाहन में मजमूई तौर ते 41,550 क्यूसेक पानी छोड़ कयो वियो। आबपाशी इख्तियारनि मूजिब आरसी दरवाजो लगण खां पोइ बंदे दरवाजे जे विचां पानी निकाल करे उन खे ख़ाली कयो वेंदो। ख़ाली करण बाद गेट नंबर 47 ते कम शुरू कयो वेंदो। इक़्तिसादी राब्ता कमेटी पेंशन फंड कायम करण की मंजूरी ॾेई छॾी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी सदारत हेठि ACC जे इजलास में मंजूरी ॾिनी वई। पधराईअ मूजिबि 1 जुलाई खां सरकारी मुलाज़िमनि लाइ कंट्रीब्यूटरी पेंशन स्कीम जी मंजूरी ॾिनी वई। हथियारबंद फ़ौज लाइ कंट्रीब्यूटरी पेंशन स्कीम 1 जुलाई खां लागू थींदी। यूनिवर्सल सर्विस फंड खे 11 अरब रुपए खां वधीक रक़म वापसि करण जी बि मंजूरी ॾिनी वई। सिंध हुकूमत जी रहतनि जी अदायगीअ लाइ 12.1 अरब रुपए जी ग्रांट बि मंज़ूर। डोनाल्ड ट्रंप वधंदड़ बेरोज़गारी सां गॾु तबाह थियल मईशत विरसे में ॾिनी। अमेरिकी सदर जो बाइडन जो सदारती उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप सां पहिरियों मुबाहिसो। अमेरिकी सदर जो बाइडन चयो त ट्रंप जे टैक्स सूट पॉलिसी सां सिर्फ़ अमीरनि खे फ़ाइदो पहुतो। डोनाल्ड ट्रंप अमेरिकी सदर जो बाइडन जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। हुन चयो त मुंहिंजे दौर में मईशत जी दुनिया तारीफ़ कई। बाइडन मेडिकेयर ऐं सोशल सिक्योरिटी जो निज़ाम तबाह कयो। पूरी दुनिया खां दहशतगर्द अमेरिका अची रहिया आहिनि। इसराइल जो शुजायत ते हमलो, 50 खां वधीक फ़लस्तीनी शहीद। इसराइली फ़ौज उत्तर गज़ा में शुजायत ते चढ़ाई करे रहाइशी इलाइक़नि ते बमबारी कई। परॾेही मीडिया मूजिबि हमले बाद फ़लस्तीनी हिकु भेरो ॿीहर जबरी लॾ पलाइण ते मजबूर थी विया। यहूदी मीडिया जी दावा कई वई आहे त इसराइल शुजाया में अल-क़स्साम ब्रिगेड जे मुजाहिदनि जी वापसीअ वारो इत्तला मिलण खां पोइ हमलो कयो आहे। ईरान जो नओं सदर केरु हूंदो, फ़ैसिलो अॼु थींदो। ईरानी निगहबान शुरा 6 उम्मीदवारनि जे नालनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। 2 उम्मीदवारनि जे दस्तबरदारी खां पोइ 4 उम्मीदवार सदारती डोड़ में शामिल। ईरानी सुप्रीम लीडर शहरनि खे वध खां वधि वोटिंग अमल में हिसो वठण जी अपील करे छॾी। रुस्तम सां बचल भयो। थाणे जी अध कचे में महर चतोई तकरार तां छेड़ो, हिकु ॼणो मारिजी वियो। धुरिन जी हथियारबंद रॉकेट लॉन्चर फायर बि कया विया। फायरिंग में नौजवान ब्रोही महर क़तल थी वियो। टंडो ग़ुलाम हैदर में 60 वरियनि जो पीरसन जो पंहिंजे औताक मां लाश हथ। वारसन अलाह बचायो लाशारी जी फौतगीअ वारे वाक़िए खे क़तल करार ॾेई छॾियो। पुलिस मूजिबि पीरसन जे वातई नक मां रत सेमियो करे रहियो आहे। तलहार लग अकरमपा सुफिल मोरी पर टंस ॾातल लाश लुढ़ंदो नज़र आयो। कोठाड़नि जी इतला ते पुलिस लाश खे रेस्क्यू करण लाइ रूरल हेल्थ सेंटर जे अमले सां गॾु सुफिल मोरी रवानी। T20 वर्ल्ड कप जो फाइनल ॾखण अफ्रीका ऐं भारत विच में थींदो। ॿिए सेमीफाइनल में भारत इंग्लैंड खे 66 रन्स तां शिकस्त ॾेई फाइनल में पहुतो हो।